वेलकम एक नाज़रीन अहम ख़बर में ॾींदा हलूं। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह एहसनाबाद में रोड जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, रोड जो इफ़्तिताह करण खां पोइ वॾे वज़ीर पारां खुली कचहरी कोठाई वई। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं इम्तियाज़ शेख भी मौजूद आहिनि। आगाह कयूं पिया, कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह एहसनाबाद में रोड जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं गुलशन इकबाल मां आमिर सुप्रो खां। आमिर, छा तफ़सील आहिनि? वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जेको आहे सो एहसनाबाद हिकिड़ो तारिक रोडी गोरी रोड आहे, सनती रोड आहे, उनजो इफ़्तिताह कयो आहे। ऐं मेरिट कोऑपरेटिव सोसाइटी आहे जिथे वज़ीर आला तरफ़ां जेको आहे खुली कचहरी रखी वई आहे ऐं अवामी मसाइल आहे। सभनि जे तादाद में माण्हू मौजूदु आहिनि। वज़ीर आला सां गॾु सैयद नासिर शाह ऐं इम्तियाज़ शेख तवानाई जो वज़ीर, उन सां गॾोगॾु तक़रीबन MPAs भी मौजूदु आहिनि ऐं बिल्कुलु खुली कचहरी जारी आहे। वज़ीर आला सिंध अवाम खे सिंध जा मसाइल ॿुधाए रहिया आहे। उन ख़ुसूसन चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो हुकुम आहे हर ज़िले में खुलियूं कचहरियूं कयो ऐं अवाम जा जेके मसाइल आहिनि उहे असां वटि पुॼायो। ऐं वज़ीर आला सिंध तरफ़ां वफ़ाक़ ते बि सख़्तु हिकिड़ी तनक़ीद कई वई आहे त वफ़ाक़ असां खां 18 अरब घुरे थो त जेको आहे सिंध हुकूमत खाई वई आहे, पर सिंध जा जेके 9000 अरब वफ़ाक़ वटि आहिनि उहे बि ॾियण लाइ तयारु न आहे। ऐं वज़ीर आला तरफ़ां वफ़ाक़ सां ऐं PTI मथां हिकु सख़्तु तनक़ीद बि कई वई आहे त सिंध जो जेको हिसो आहे उहो ज़रूरु सिंध खे ॾिनो वञे जीअं असीं सिंध में तरक़ियाती कमु कराए सघूं। जी ठीकु आहे आमिर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।